वालेकुम जी जी साईं जी साहिब सतियो कहिड़ा हाल आहिनि। उमेद त सभु ख़ुशि हूंदव ऐं तव्हां सभु अलाह जे अमान में हूंदव। अॼु मौसम तमामु भली हुई, सो चयमि ॿाहिरि निकिरां, ॿाहिरि निकिरी लाइव अचां लाइव अची वीडियो सो लाइव आयमि। ॿियो ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? ॿियो मौसम ॾाढी भली आहे ऐं मां थोरो कैमरा बैक कयां थी ऐं सऊदी अरब वारनि खे चवां सऊदी अरब वारनि खे चवंदी आहे जॻह सुञाणो त कहिड़ी जॻह, माना ईअं सम्झो बंदि गरम हल। कल्ह खाड़ी मौसम भली आहे, ज़बरदस्त आहे, केॾा वञिजे घुमिजे पर नथी वञा। इनशाला मतां जुमे ते उमिरे ते वञा ऐं तव्हां सभिनि जे हक़ में दुआ इनशाला घुरंदसि पंहिंजे सिंध वतन लाइ। ॿाहिरि निकितमि थधी थधी हवा में, मां चयो भला थोरो लाइव अची वञा ऐं ॾिसूं था असांजा साथी कहिड़ा कहिड़ा लाइव अचनि था ऐं ॾिसनि था। सो सऊदी अरब वारो तव्हांखे कैमरा बैक करे ॾेखारियां थी। ॿुधायो त आरज़ू किथे आहे? अब छत ते आई तमाम, छत ते आई तमाम, मौसम भी तमामु ज़बरदस्त आहे ऐं आई हाँ छत ते ऐं असांजो वतन सिंध वतन आहे। बसि सिंध वतन खां पोइ केॾा बि मुल्क ॿिया हुजनि प्यारा आहिनि। हाणे सऊदी अरब वारो ॿुधायो त मां किथे आहियां ॿुधायो सऊदी अरब वारा ॿुधाईंदा, जेके मका में आहिनि न उहे ॿुधाईंदा, मका वारा ॿुधाईंदा कहिड़ी जॻह ते आहे। मौसम तमामु भली आहे, अलाह साईं तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे। देशी फरमान, हा दा अलाह ख़ुशि रखंदव, रब आबाद कंदव। ऐं तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? ठीकु कयो? तबियत सही आहे? सिंध जो मतिलबु मौसम कीअं आहे? हिते बाबा सर्दी न आहे, एॾो सर्दी खे मिस था कयूं। मतिलबु सर्दी हूंदी स्वेटर पायो, शूज़ पायो, सर्दी आई मिस यू। हाणे छत आहे ॿाहिरि ॾियां थी किरी न पवां। ॿियो ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु कयो? अॼु वेठी हुअमि, वेठे वेठे दिलि जो छो न अची वञा लाइव अचां ऐं कुझु ॾिसां त कहिड़ा कहिड़ा अयाज़ हसन ख़ासि के लिए। अच्छा अदा अलाह ख़ुशि कंदव। बशीर जतोई, हा अदा ख़ुशि आहियो? ठीकु कयो? बसि पंहिंजे वतन खां परे आहियूं, पर चवंदी अॼु निकिरां सुभाणे ॿियो ॾींहुं अचे, पर मां ख़र्चु कयो ख़र्चु करे आई आहियां। सो इन जे करे पंहिंजे वतन खां सवाइ मज़ो न आहे, यकीन कयो न। हे ॾिसो मौसम केॾी प्यारी आहे। आपा मूंखे ॿुधायो न सऊदी वारा मूं वटि घणा एड आहिनि, मूंखे त इहा बि ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा एड आहिनि। हीअ अथव, छत ते चढ़ी आई आहियां। चलो हाणे अलाह हाफ़िज़, अलाह पंहिंजे अमान में रखे। वई आहे घड़ी सवा मुंहिंजो, वञा थी फेसबुक ते धूड़ पायां, बोर थी थियां सो तव्हांखे बि रूबरा परेशान कयमि। हाणे वञा पई, दिलि त नथी चए हिते सही हो, हवा पई लॻे ॾाढी। अॼु पंहिंजो वतन ॾाढो यादि पियो अचे, थधी थधी हवा आहे न। सो ॿियो ॿुधायो कहिड़ा परवेज़? हा हा दा परवेज़ महिरबानी। मुनवर अली वठो, हा दा अलाह ख़ुशि रखंदा। रूबरा फुज़ूल में बि ॻाल्हायां, फुज़ूल में बि ॻाल्हायां, पर मिड़ई
कंहिंमहिल लाइव अचिजे न था। लाइव बि इन जे करे ईंदी आहियां, लाइव अचण जो शौक़ु न हूंदो आहे, छो त फेक अकाउंट ॾाढा ठही विया आहिनि। ऐं पंहिंजो अकाउंट बचायो, लाइव अचो, किथे वञो ठीकु आहे, उते पंहिंजी लाइव अचो। लाइव में इहो आहे, लाइव अचण सां तव्हांजो अकाउंट सेफ रहंदो ऐं ओरिजिनल अकाउंट दुनिया खे ख़बर आहे त भई ओरिजिनल आहे। केरु आहे? अच्छा, आमिर खान, ठीकु आहे। असां सऊदीअ खां, जिद्दा खां ॾिसी रहियो। मां किथे आहियां? तव्हां त जिद्दा खां ॾिसी रहिया आहियो, पर मां किथे आहियां? अदा तव्हां जिद्दा में हो त तव्हांखे ख़बर हूंदी मां किथे आहियां। इहा बि तव्हांखे ख़बर न आहे। मां त खणी घर में आहियां, वेंदमि सुभाणे, मतां बि वञा उमिरि बसि बोर थी वई आहियां ॾाढी सची। ऐं एकता वारे ॾींहुं मां कराची हुजां, हे ॾिस मुंहिंजो आरज़ू नालो न हुजे हा, जे पुलिस वारनि खे मां अहिड़ो लेटायां, अहिड़ा पादर हणां, अहिड़ा पादर हणां, यादि कना। हीअं मुंहिंजो रतु ईअं रिझो पिए, ऐं मुंहिंजो अलाह साईं मूंखे पर ॾे वञा पुलिस वारनि खे पादर हणां। पंजनि जी वारसी कयो, ठीकु आहे, पंजनि खे ईअं अकेलो न छॾियो। अॼुकल्ह जा इहे जेके हिननि जी इहो ई आहे त सिंध असांजो मुस्तक़बिल आहे, कराची असांजी दिलि आहे। हिननि जो इहो ई आहे त कहिड़ी बि त हाणे तव्हां ॾिसंदा हूंदव त जिथे बि असांजो सिंधी निकिरे थो उन ते इहो मसइलो। हाणे एकता ॾींहं ते बि हिननि एॾो मसइलो इशू कयो त पादर त हू खाईंदा न, कोन खाईंदा। ऐं मां इहो चवणु चाहींदसि के माण्हू इहो था चवनि त आरज़ू सऊदी वई आहे हली। अड़े बाबा, मां सऊदी कीअं मजबूरी परेशानी जे करे आई आहियां? मूंखे सऊदी न, सिर्फ़ु अलाह जो घर आहे, नबीअ जो बसि आहे, रोज़ो आहे, प्यारो आहे, बाक़ी पंहिंजो वतन भलो अथव, महिरबानी कयो। मां त चवंदी बसि ॾिसां थी, अञा महीनो ॿ ॾिसां थी, न त पंहिंजो आप टकंदसि। पंहिंजे वतन खां सवाइ मां त न रही सघंदमि। बाक़ी इहो ॿियो ॿुधायो, सभु ख़ुशि चाक चङा भला मटारो कामेड़ परी मां सदको सोणी, कहिड़ा हाल अथई? यादि बि नथी करी, अलाए किथे गुम लॻा पिया हो वॾा माण्हू। कॾहिं त कंहिंखे यादि कबो आहे कामेड़ फरी। जोड़ परे आहे, कामेड़ फरी मूंखां परे आहे, न त कामेड़ फरी ऐं मां दुआ ॾेई छॾियो आहे, टांडा ॾेई छॾियो आहे। असां कोन ॾिजंदा आहियूं, छो हाणे ॾिसो न हीउ कहिड़ो भलो मुल्क आहे, रब जे मको शरीफ़, अलाह जो घर। त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, मां इहो चवंदी आहियां त मौत बरहक़ आहे, मौत त असांखे अचिणो आहे। पर मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि फरमान आहे त जॾहिं तव्हां हक़ ऐं सच जे राह में हलो पिया ऐं तव्हां क़दम अॻिते वधाया आहिनि, मौत बि तव्हांजे अॻियां अचे न, मौत खे बि ॾेखारियो था असां हक़ सच जा आहियूं। सो माण्हू कई भौंकंदा आहिनि, कई घटि वधि ॻाल्हाइनि था। इज़त रब रखण वारो आहे, अलाह जो शुक्र आहे, मूंखे परवरदिगार आलम जो शुक्र आहे, अलाह मुंहिंजी इज़त रखी आहे। अलाह हर कंहिं न्याणी जी इज़त रखंदो। मेन पॉइंट आहे, तव्हां सां ॻाल्हि कयां त मां इहो ॾिसो, अॼुकल्ह माहौल तमामु ख़राबु आहे, कंहिंजो ॾोह बि न आहे, किरदार कशी कनि था, छा बि कनि था, मूंखे टेंशन न आहे। मां तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे पाण खे छा चवंदी आहियां, मां इहो सोचंदी आहियां त आरज़ू पहिरियां हुई तूं मिठा खां जी धीउ, तोखे पंहिंजे पाड़े वारा बि चङी तरह कोन सुञाणंदा, उन खां बाद तूं ठीकु आहे। सिंध धरतीअ जी पहचान, सिंध धरतीअ जे इश्क में मां निकितमि त हर माण्हू इज़त, हर माण्हू कुर्ब प्यार ॾिए पियो। त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत अहिड़ी थी ॾेखारे ॾींहुं क़यामत ॾींहुं, मां चवंदा हा हीअ नबीअ जी उम्मत आहे। सो मां चवंदी आहियां असां सिंधी अहिड़ा थी ॾेखारियूं, असां पंहिंजी इज़त महफ़ूज़ कयूं, असां अहिड़ा थी ॾेखारियूं, सिंध धरतीअ जा पुट हुजनि, सिंध धरतीअ जूं बहादुर न्याणियूं हुजनि, अहिड़ा थी ॾेखारियूं, दुश्मननि खे ख़बर पए त हा ही सिंधी नौजवान ऐं नौजवान औरतूं आहिनि, बहादुर औरतूं आहिनि। सो ॿी ॻाल्हि जेके माण्हू माना अक्सर मां ॿुधाए, मूं हिकिड़ी इहा ॻाल्हि दिमाग़ में विझी छॾी आहे त माण्हू किरदार कशी छो था कनि। पॉइंट ॻाल्हि जो
किरदार कशी जेके माण्हू कनि था उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे किरदार कशी था कनि। तव्हांखे ख़बर आहे असांजा मर्द त मर्द, पर सिंध जी हिकु औरत खां रियासत एॾो लहराए थी, इहो तव्हां दिमाग़ ऐं ज़हन में विझो। भला ठीकु आहे, फरी निकिती, फरी जे पुठियां आरज़ू निकिती, आरज़ू जे पोयां रिफ़त निकिती, रिफ़त जे पुठियां भला ज़ैनब निकिती, अलाह कोन ज़ैनब जे पुठियां ॿ टे ॿियूं बि निकिरंदियूं आहे न, छो त ज़ैनब किथे वेंदी, किन खे ज़ैनब सिंध धरती जो इश्क ॿुधाईंदी, किन खे रिफ़त ॿुधाईंदी, किन खे कामिड़ फरी ॿुधाईंदी, किन खे आरज़ू ॿुधाईंदी। त रियासत इहा चाल चले थी, इन्हनि ई औरतुनि ते असां अहिड़ा ब्लेम लॻायूं, अहिड़ा टार्चर, अहिड़ा माना असांजा नौजवान मर्द जेके आहिनि उन्हनि खे ठीकु आहे जेलनि में हेॾा होॾा ज़ुल्म सितम। औरत जी ज़िंदगी, औरत जी वजूद, उनजी इज़त हूंदी आहे। सो रियासत उन्हनि औरतुनि जी किरदार कशी कंदी आहे, त किरदार कशी उन्हनि माण्हुनि गंदनि खां कराईंदी आहे त ही औरतूं हटी वञनि। भाई असां हटण वारा न आहियूं, असां हिते कफ़न ॿधी वेठा आहियूं, असां पाण सां गॾु ॿ टे खणी हलंदासीं। असां नथा चऊं असां करोड़नि में हुजूं, असां हज़ारनि सवनि में माशाअल्लाह आहियूं, गंज आहियूं। सो इन जे करे जेके किरदार कशी बि कनि था न, नो रिस्पॉन्स, मां उनखे माइने ई न ॾींदी आहियां। मां ब्लॉक 2-3 ॼणनि खे करे छॾियो, माण्हू स्क्रीनशॉट कढी मोकिल, मां चयो बाबा मूंखे ॾियनि अलाह हुनखे ख़ुशी ॾिए थो न, मूंखे गंदगार करण में को मसइलो न आहे। सो इहे ॻाल्हियूं आहिनि, हर भरा एॾी बड़बड़ बि कयां, वॉक बि कयां पई, तुली थी वई। सो ॿियो अलाह सभिनि खे पंहिंजा मान में रखे, ख़ुशि रखे, आबाद रखे। दुआ कयो बसि हाणे केर सां मां बि वापसि इंशाअल्लाह थींदमि। तव्हां सभिनि जी दुआ, अलाह ख़ुशि रखेव, आबाद रखेव, मदीने वारो मीर पंहिंजे पनाह में रखेव। बाक़ी ॼाणे याली ॾाढी मौसम अॼु आहे, अॼु मौसम मतिलबु अहिड़ी सुठी आहे, लॻे पियो अथसि जहिड़ो असां पंहिंजे वतन ते आहियूं। सो हाणे घणो ॻाल्हायमि, घणी वॉक कयमि, हाणे वञा थी, लॻे थो बरसाति थींदी, हा लॻे थो बरसाति थींदी। ॾिसो इहो अथव झुड़। अब मां आहियां जिद्दा में, मके खां जिद्दा आया आहियूं, मतां सुभाणे वरी वञूं उमिरे ते, नसीबु हूंदो त वेंदमि, न हो त मिड़ई ख़ैर आहे बाबा, ख़ैर आहे। हे ॾिसो मौसम तमामु ज़बरदस्त आहे। चलो हक़ लतीफ़, सच लतीफ़, जिए साईं जियनि साईं।